अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जो मशहूर फनकार ऐं क़दीमी रागी अहमद मुग़ल केरु आहे। अहमद मुग़ल खे एतिरी शोहरत छो मिली? अहमद मुग़ल खे सिंधवासी छो नथा विसारे सघनि? छा अहमद मुग़ल पंहिंजे भाउ सरमन सिंधी खे बि मारायो? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त अहमद मुग़ल 1 मार्च 1968 ईस्वी ते प्रियालो शहर में हयात अली मुग़ल जे घर में जनमु वरितो। प्रियालो शहर पाकिस्तान जे सूबे सिंध जे ज़िले ख़ैरपुर जो हिकिड़ो नंढड़ो शहर आहे। प्रियालो शहर सखर बेरा जे भरिसां सिंधु दरिया जे खाॿे किनारे ते वाक़िअ आहे। प्रियालो शहर तरफ़ वेंदड़ मुख्य रस्ता सखर पीर जो ॻोठ रोड ज़रिए प्रियालो पुल बस स्टॉप आहे। अहमद मुग़ल प्राइमरी खां मैट्रिक ताईं तालीम प्रियालो शहर खां वरिती। अहमद मुग़ल गवर्नमेंट डिग्री कॉलेज सखर मां इंटर पास कयईं ऐं शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर मां मइशियात में MA कयईं ऐं उन खां पोइ ख़ैरपुर जे लॉ कॉलेज मां LLB पास कयईं ऐं उन खां पोइ PIA में नौकरी करण दौरान 2.5 साल जापान में रहियो। अहमद मुग़ल सिंध जे क़ौमी रागी सरमन सिंधी उर्फ़ रहमान मुग़ल जो नंढो भाउ आहे। सरमन सिंधी जेको 27 दिसंबर 1996 ईस्वी ते रोड हादसे में हमेशह लाइ सिंध वासियुनि खां धार थियो। अहमद मुग़ल पहिरियों दफ़ो 1998 ईस्वी ते PTV ते मुतारिफ़ थियो। अहमद मुग़ल खे PTV ते सीनियर प्रोड्यूसर समी बलोच मुतारिफ़ करायो। अहमद मुग़ल जो पहिरियों एल्बम बि 1998 ईस्वी में रिलीज़ थियो। अहमद मुग़ल जे उन एल्बम जो उनवान दर्द जी सदा हुई। तंहिं एल्बम जो हिकु गीत उन वक़्तु काफ़ी मशहूर थियो। कावड़ छॾ तूं कावड़ छॾ हीअ कावड़ तुंहिंजी मारी दी। इन गीत खां पोइ अहमद मुग़ल खे सॼी सिंध में शोहरत मिली। अहमद मुग़ल जो रिसेंटली कुझु साल अॻु हिकु गीत काफ़ी मशहूर थियो। ईअं सम्झ त सिंध वासियुनि जो क़ौमी तरानो बणियो। अहमद मुग़ल हिन समाज जे हर मसइले ते ॻाईंदो हो। अहमद मुग़ल यतीम जे दर्द खे बि फनकारी ज़रिए बयां कंदो हो। अहमद मुग़ल जो पसंदीदा फ़नकार भाउ सरमन सिंधी ऐं उस्ताद मंज़ूर सखीराणी आहे। अहमद मुग़ल नौकरी ते ऑन ड्यूटी रहण सबबु फ़नकारी जी दुनिया खां परे आहे। चवण जो मक़सदु अहमद मुग़ल नौकरी ऐं ज़ाती मसरूफ़ियात सबबु फ़नकारी जी दुनिया खां परे आहे।